घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर अली खान लुंड चयो आहे त सख जलसे जी कामयाबी ते पीपल्स पार्टी जा कारकुन मुबारकबाद जा मुस्तहक आहिनि। घोटकी ज़िले मां हज़ारे कारकुन सख जे जलसे में शिरकत करे बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल करे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर जी यादि ताज़ा करे छॾी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन घोटकी में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि सां उन्हनि जे प्यारनि जे वफ़ात ते ताज़ियत करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। मीर बाबर अली खान लुंड कादरपुर पहुची पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे अॻूणे सदर मरहूम एडवोकेट सैयद अब्दुल लतीफ़ शाह जिलानी जे वफ़ात ते संदसि पुट जे मुंतज़िर शाह जिलानी सां ताज़ियत कई। जॾहिं त घोटकी सिटी पहुचे कुंवर राव आदिल राजपूत ऐं कुंवर राव वक़ार राजपूत संदसि सां चाचे मरहूम कुंवर राव अख्तर अली राजपूत जे वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार कयो। ॿिए तरफ़ मीर बाबर अली खान लुंड राणा शाकिर अली राजपूत सां संदसि वालिद मरहूम राणा मोहम्मद असलम राजपूत जे वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार कयो। मरहूम जी मग़फ़िरत ऐं बुलंद दर्जात लाइ दुआ कई। इन मौक़े ते पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो ज़ाहिद लुंड राणा अली राजपूत राणा ज़रीफ़ मोहम्मद अली शेख ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।